इन्नल्लाह इश्तरा मिनल मुमिनीना अनफुसहुम व अमवालहुम बिअन्ना लहुम जन्नह युकातिलूना फी सबीलिल्लाह। सो तारीफ़ अल्लाह जे लाइ जो अल्लाह हज़रत इंसान के ख़लक़ कयो। असां हीअ जेका रैली कढी आहे पारा चनार जो मोमिननि जे हिमायत जे लाइ कढी आहे, छो जो असां करबला खां वठी ज़ुल्म जे लाइ आवाज़ उठाईंदा पिया अचूं ऐं करबला खां वठी असां ज़ुल्म सहंदा पिया अचूं। छो जो हिकु ॾींहुं ॾिसो हिकु ऊठ जी ॼंग कपी वई, उन जे लाइ पूरा मुल्क ॻाल्हाइनि पिया, पूरी हुकूमत ॻाल्हाइनि पियूं, पूरी मुल्कनि जूं हुकूमतूं ॻाल्हाइनि पियूं। पर अॼु पारा चनार में मोमिननि जूं नंढा नंढा ॿार बच्चा कुठा था वञनि, इन्हनि जे लाइ हुकूमत छो चुप आहे? हुकूमत खां असांजो इहो सवाल आहे त आख़िर हू उन्हनि खे कंट्रोल छो था कनि, हुननि जी हिमायत छो था कनि, हुननि जी हिमायत छो पिया कनि? उन्हनि जे लाइ आवाज़ उथारियो पिया, लब्बैक या हुसैन, लब्बैक या हुसैन, लब्बैक या हुसैन, लब्बैक या हुसैन। हाणे असां पंहिंजे उस्ताद क़ाबिल मोहतरम साईं अता हुसैन बाक़ी साहब की किताब दिला करें। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। आओ सभिनी आयल दोस्तन के, हमदर्दन के, इंसानियत जे दर्द रखण वारन सभिनी मेरापुर वासिन के सलाम पेश करियां थो ऐं फ़ख्र करियां थो कि मज़लूम जी हिमायत में हर वक्त जॾहिं तव्हांखे सॾियो वञे थो तव्हां हिते हाज़िर था थियो ऐं इहो सबूत पेश था करियो त असां ज़ालिम सां गॾु न, मज़लूमनि सां गॾु आहियूं। अज़ीज़ान मोहतरम, मां इहो ॿुधाइणु चाहियां थो त असां रैली छो कढी आहे। रैली इन जे करे कढी आहे जो 80 ॾींहंनि खां पाकिस्तान में रहण वारे पाकिस्तान जे मथां ज़ुल्म थी रहियो आहे। लेकिन अजीब आहे, मूंखे अजीब फ़लसफ़ो इहो सम्झ में नथो अचे जो उहे माण्हू जेके पाकिस्तान जे लाइ हमदर्द आहिनि, जेके पाकिस्तान जी दिफ़ा करणु चाहिनि था, जेके पाकिस्तान जे लाइ पंहिंजे जान ॾियण जे लाइ तयारु आहिनि, लेकिन पाकिस्तान जी इंतिज़ामिया उन्हनि जे मथां खाधो बि बंदि कयो वेठी आहे, पाकिस्तान जी इंतिज़ामिया उतां रस्ता बंदि कयो वेठी आहे। मूंखे त अजीब थो लॻे जिथे इस्लाम जे नाले ते मुसलमाननि खे क़त्ल करे पाकिस्तान जी तौहीन कई थी वञे, इंतिज़ामिया ख़ामोशी सां उन्हनि जो साथ ॾियो वेठी आहे। लब्बैक या हुसैन, लब्बैक या हुसैन, लब्बैक या हुसैन, लब्बैक या हुसैन। हे 80 ॾींहंनि खां पारा चनार जे मथां जेको पारा चनार पूरे खे महसूर कयो वियो आहे, मां ही ऐलान करणु थो चाहियां, हितां ॿुधाइणु थो चाहियां, यादि रखी छॾियो, तव्हांखे असां ॿुधाइणु चाहियूं था असां हुसैनी आहियूं, असां कटिजी वेंदासीं लेकिन कॾहिं झुकंदासीं कोन। असां सर ॾेई सघूं था, असां बचा ॾेई सघूं था, असां उतां दर्स हासिल कयो आहे करबला मां त मौला अली असगर जहिड़े शहज़ादे खे इमाम हुसैन ॾेई करे हिते असांखे ॿुधायो आहे, अयो मुंहिंजा शियो, अयो मुंहिंजे मञण वारो, पंहिंजा बच्चा कुर्बान कजो पर पंहिंजो अक़ीदो न विञाइजो। लब्बैक या हुसैन, लब्बैक या हुसैन, लब्बैक या हुसैन, लब्बैक या हुसैन। छा थी वियो आहे तव्हांखे? आला ऐवाननि में रहण वारो जेको तव्हांजो साथ ॾिए, जेको पाकिस्तान जी दिफ़ा करे, मां तव्हांखां पुछणु चाहियां थो, हींअर था चओ पारा चनार खे ईरान जे हथियारनि खां आज़ादु कयो, मूंखे ॿुधायो जंहिं जॻह ते हर जॻह खां उन्हनि जे मथां हमला थी रहिया आहिनि, तव्हां कहिड़ी दिफ़ा कई आहे? अञा बि उन्हनि पाकिस्तान जो दिफ़ा कयो आहे। तव्हांखे त घुरिजे तव्हां उन्हनि जी ख़िदमत कयो, तव्हां उन्हनि जो साथ ॾियो, बजाए इन जे जो तव्हां दहशतगर्दनि ताईं खाधो पहुचायो था, जेके पाकिस्तान जा मुहिब वतन उन्हनि जे मथां दहशतगर्दी जो इल्ज़ाम लॻाए रहिया आहियो। होश खां कम वठो, ईअं न थिए जो सुभाणे पूरे पाकिस्तान खे जाम करे छॾियो। हे असां ऐलान था कयूं मेरापुर में रही करे ऐं ॿुधाइणु चाहियां थो, हींअर हिकिड़े ख़सीस ऐलान ते एतिरा माण्हू गॾु थी सघनि था, जेकॾहिं असांजा मुतालबात न मञिया विया, पारा चनार वारनि सां इंसाफ़ न थियो, उन्हनि ताईं दवाऊं न पहुतियूं, उन्हनि ताईं खाधा न पहुता, उन्हनि जो रस्तो न खुलियो, मां ॿुधाइणु थो चाहियां असांजे क़ाइदीन, असांजे उमाइदीन
अमल हुक्म कयो हर जगह का बाईपास बंद हुआ हर जगह पे या हुसैन जी सदा होता लब्बैक या हुसैन 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 खसीस आयल दहशतगर्द जेके उन खे डपी अचनि था उहे तव्हांखे कंट्रोल नथा थियनि मूंखे ॿुधायो तव्हां ॿियो कहिड़ो कमु कंदो पंहिंजे मासूम बचनि खे वठंदो मारियो तव्हां था साथ ॾियो ऐं हुकूमत जे आला ऐवाननि में रहण वारो मां तव्हां सां मुखातिब आहियां असांखे जान जी परवाह न आहे असां जान हथ ते खणी घुमंदा आहियूं छो जो असां हुसैनी आहियूं अब्बास जी सीरत ते अमल कंदा लब्बैक या हुसैन लब्बैक या हुसैन लब्बैक या हुसैन हाँ इहो ॿुधायो असां मौला अब्बास जी सीरत ते अमल कंदा आहियूं जिथे सीरत हुसैनी सम्झ में असांखे आई आहे उते सीरत अब्बास जी सीरत अलवी बि सम्झ में आई आहे हुसैनी सीरत ते अमल कंदे सर कटाईंदा आहियूं लेकिन अब्बास मौला ऐं अली मौला जे सीरत ते अमल कंदे अली जे सीरत ते अमल कंदे ख़ैबर जे दर खे अली उखाड़ींदो आहे असां बि तव्हांजे दरनि खे उखाड़े रखंदासीं लब्बैक या हुसैन लब्बैक या हुसैन काई असांखे खौफ ऐं ख़तरो कोन्हे हे जान अचण वञण वारी आहे लेकिन यादि रखी छॾियो ऐं फ़ख्रु सम्झंदो हा जेकॾहिं हुसैन जे राह में मुंहिंजी जान वञे त इहो उन खां वधीक मुंहिंजे लाइ कोई एहसास ई कोन्हे लब्बैक या हुसैन जॾहिं असां सभिनी मुसलमाननि खे मां इहा दावत थो ॾियां रुॻी शिया कोन्हनि के पारा चनाब में रस्ते में सुन्नी भी मौजूद आहिनि हे जेके दहशतगर्द आहिनि इस्लाम जे नाले ते इस्लाम खे खोल करे रहिया आहिनि छा था कनि अल्लाह अकबर करे तकबीर था हलनि ओ बंदा खुदा जी का तव्हांखे सणाई छे तव्हां इस्लाम खे ख़्वार था कयो मुसलमानो सोचो जेको इस्लाम जे नाले ते इंसान खे क़त्ल करे उहो मुसलमान न बल्कि इस्लाम जे दायरे का खारिज आहे लब्बैक या हुसैन लब्बैक या हुसैन लब्बैक या हुसैन लब्बैक या हुसैन तव्हांजी खिदमत में अर्ज़ कंदो आहियां जेसिताईं आवाज़ वञे थो शिया सुनी भाइरो हे मुसलमान फिरके वारीअ जी जंग न आहे हे शिया सुनी जी जंग न आहे यादि रखी छॾियो हे अमेरिका ऐं इसराइल जी चाल आहे जेके मुसलमाननि खे पाण में वेढ़ाए जीअं शाम जो असर कयो अथई इहे पाकिस्तान जो असर कंदो लेकिन यादि रखी छॾियो अमेरिका ताईं बि इंशाअल्लाह साईं आवाज़ पहुचाइण चाहियूं था तोखे जेको वणे तूं करणु चाहे तो कर लेकिन हुसैनी पंहिंजे मुल्क खे बचाइण ॼाणनि था मुर्दाबाद मुर्दाबाद अमेरिका मुर्दाबाद 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 अमेरिका मुर्दाबाद मुर्दाबाद अमेरिका मुर्दाबाद शिया सुन्नी भाई भाई शिया सुन्नी शिया सुन्नी शिया सुन्नी इहो त मां ॿुधाइण थो चाहियां इहो मां हर वक़्तु इहो तव्हांखे ॿुधाईंदो हा जेको बि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अली वलीउल्लाह पढ़नि था इन्हनि में को बि इख़्तिलाफ़ कोन्हे के मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़नि था के अली वलीउल्लाह पढ़नि था लेकिन उहो दुश्मन जेको अमेरिका आहे न उहे अहिड़े क़िस्म जा माण्हू थो छॾे जेको असां में इख़्तिलाफ़ पैदा थो करे असां इहो सम्झूं था हू शियो आहे शियो सम्झो था हू सुन्नी आहे लेकिन यादि रखो उनखे सुञाणियो न इहे शिया थो न सुन्नी थो बल्कि इहे इस्लाम जा दुश्मन थो जैसे ख़ुमैनी साहब रहमतुल्लाह अलैह जन फरमायो तव्हां हथ खोलण ऐं ॿधण में पूरा आहियो लेकिन दुश्मन तव्हांजे हथ कटण जे लाइ सोचे रहियो कटे वेठो थो शाम में ॾिसो इराक में दहशतगर्द तैयार करे वो मुसलमाननि खे मारन वेठा था इन जी कड़ी हिकिड़ी आहे पारा चुनार में जेको ज़ुल्म थी रहियो आहे इहो ज़ुल्म हक़ीक़त में गॾियल इहे इसराइल अमेरिका जा एजेंट जेके पाकिस्तान में वेठा आहिनि उन्हनि खे ॿुधाइण चाहियां थो जल्दी में रस्ता खोलियो जल्दी में अद्वियात उते पहुचायो जल्दी में उन्हनि जी सार संभाल न हो न त यादि रखी छॾियो पाकिस्तान जे हर हिकु रस्ते ते तव्हांखे शिया ने अहल बैत ॾिसण में ईंदा लब्बैक या हुसैन लब्बैक या हुसैन लब्बैक या हुसैन लब्बैक या हुसैन हमारी दर्शगाह करबला करबला हक सीधा रास्ता करबला करबला लब्बैक या हुसैन लब्बैक या हुसैन असां पारा चुनार जे
तमाम मज़लूमनि जी हिमायत कयो था, उते थींदड़ ज़ुल्म जी मज़म्मत कयो था ऐं जेकी जेकी आला ऐवाननि में रहण वारा हुक्मराननि जा नुमाइंदा उहे साथ नथा ॾियनि, उन्हनि जी मज़म्मत कयो था। ऐं इहो आख़िर में चवां थो ऐं आला ऐवाननि में रहण वारो वज़ीर आज़म साहब, तोखे कंहिं जॻह ते हादिसो थिए थो जहाज़ जो, उते 3 माण्हुनि जी फिक्र लॻी वई आहे, लेकिन हेतिरा मासूम पे था मरनि, उते शहीद पे था थियनि, वॾा क़त्ल पे था थियनि। अल्लाह अकबर करे उन्हनि जे कंधनि खे जुदा कयो थो वञे। आख़िर तोखे इहो छो नथो ॾिसण में अचे? इन्हनि ते बि नज़र रख। तूं वज़ीर आज़म हमेशह मुल्क जे लाइ पीउ जी हैसियत रखंदो आहे। हे तुंहिंजा बच्चा आहिनि, होॾा जे लाइ बयानु ॾिए थो, हिते ॻाल्हाए नथो सघे। माना ख़बर पई त अमेरिका जे इशारनि ते हलण वारा माण्हू आहियो, लेकिन असां हुसैनी साबित करे ॾिसींदासीं। जीअं ईरान में सैयद अली खामनाई डट के अमेरिका जे अखियुनि में अखियूं पियो मिलाए ॻाल्हाए, असां बि ऐं दहशतगर्दनि जे अखियुनि में अखियूं मिलाए करे ॿुधाईंदासीं त सीरत अब्बास ते अमल की कबो। लब्बैक या हुसैन, लब्बैक या हुसैन, लब्बैक या हुसैन, लब्बैक या हुसैन। अल्लाह तबारक व तआला खां दुआ है कि मालिक हक़ीक़ी सदके मोहम्मद व आले मोहम्मद इन्हनि सभिनी दोस्त अहबाब जो अचणु पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए। सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां, शिया सुनी बिरादरान जेके बि आया आहिनि, सभिनी जी महिरबानी। ऐं इहा ई उमेदु रखां थो त हमेशह हक़ जे लाइ ऐं मज़लूमनि जे हिमायत जे लाइ सदाईं तव्हां असांजे सॾ ते असां सां गॾु हूंदो इंशाअल्लाह। वॾी महिरबानी सां।